अहम खबर आहे आवाज़ शेर कनासी वाशिंगटन का नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार अमेरिकी परॾेही वज़ीर मार्क रोबियो की अहम मुलाकात थी है। अपडेट ॾेई रहिया आहियूं अमेरिकी परॾेही वज़ीर मार्क रोबियो सां वफ़द की सतह ते थियल मुलाकात में सीनियर अमलदार शरीक मुलाकात दौरान पाक अमेरिका लाॻापनि ऐं मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार ते तफ़सीली ख़्यालनि की ॾे वठि थी आहे। ॿी तरफ़े वापार ऐं इक़्तिसादी राब्तनि खे हथी ॾियण सीड़पकारी समेत अहम शोबनि में सहकार ते ॻाल्हियूं कयूं वयूं। मुलाकात दौरान दहशतगर्दी के ख़ात्मे ऐं इलाक़ाइनि जे अमुन के हवाले सां बि ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। अपडेट ॾेई रहिया आहियूं इसहाक़ डार पारां आलमी अमन के हथी ॾियण लाइ सदर ट्रंप ऐं अमेरिकी क़यादत की कोशिशुनि खे भेटा पेश कई वई। पाक भारत छिकाइण दौरान सदर ट्रंप जो किरदार ऐं कोशिशूं वाखाण जोॻियूं आहिनि। इहो चवणु आहे नायब वज़ीर आज़म जो। अपडेट ॾेई रहिया आहियूं पाकिस्तान ऐं अमेरिका जे लाॻापनि में वधीक इस्तेहकाम जा ख़्वाहिशमंद आहियूं। अमेरिकी परॾेही वज़ीर पारां दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान जी ॾिनल क़ुर्बानियुनि जो एतिराफ़ आलमी ऐं इलाक़ाई अमन लाइ पाकिस्तान हमेशह हकारी किरदार अदा कयो आहे। इहो चवणु आहे मार्क रोबियो जो।